असां लखी गुलाम शाह तालुके जे चक बचाव बंद ते मौजूदु आहियूं, जिते कचे में पाणी जो वाध अचण सबबि सवें ॻोठ जेके आहिनि पाणीअ हेठि अची विया आहिनि, जंहिंमें ॻोठ इमामदीन महर आहे, सरफू आहे, गुलाम नबी कलोड़ो आहे, यारू मैसर आहे, वली मोहम्मद भयो आहे, बचल भयो आहे, मज़ार कुर्सी आहे, आमिल ॻोठ आहे, ऐं ॿिया जेके इंजड़नि जा नंगर इंदड़ ॻोठ आहे, शेर खान जतोई, या ॿिया अदरवाइज़ काफ़ी ॻोठ आहिनि जेके कचे जा, उहे जेके आहिनि पाणीअ हेठि अची विया आहिनि। उतां जा जेके रहवासी आहिनि उहे पाणीअ में उते फाथल आहिनि हिन वक़्त ताईं, ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि खे जेको आहे रेस्क्यू टीम जेका आहे डिप्टी कमिश्नर जी, उहा जेका आहे माण्हुनि खे कढण में मसरूफ़ आहे। ऐं डिप्टी कमिश्नर शिकारपुर तरफ़ां चक बचाव बंद ते सिहत जी जेका आहे कैंप क़ाइमु कई वई आहे। जानवरनि जी लाइ जेका पंहिंजो उन्हनि जे इलाज लाइ उहा धार वेटनरी कैंप क़ाइमु कई वई आहे, ऐं उन्हनि जे लाइ जेकी रेस्क्यू जो अमलो आहे नेवी जो, उहो कमु करे रहियो आहे, ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि। पर कचे जा माण्हुनि जा घर जेके आहिनि उहे मथे आहिनि, पर ज़मीनी जेको रस्तो आहे सवें ॻोठनि जो उहो कटिजी वियो आहे, जंहिंजे करे उतां जा जेके माण्हू आहिनि सख़्तु परेशान आहिनि, औरतूं ॿार तोड़े मर्द, जंहिंजे करे इलाइक़े में जेको उते खाद खुराक नथी पहुचे। उतां जा माण्हुनि खे खाद खुराक जा मसइला आहिनि या सिहत जा मसइला आहिनि, उहे जेके क़बीलाई तकरार असांजे इलाइक़े में हलनि पिया, महर जतोई आहे, शर जागीराणी आहे, शर बडाणी आहे, जतोई जागीराणी आहे, जंहिंजे करे उहे माण्हू जेके आहिनि ॿाहिरि अचण लाइ तयारु न आहिनि, उन्हनि जी जान खे ख़तरो आहे। पुलिस जेको आहे हिन वक़्त ताईं को अहिड़ो ख़ासि क़दम न खयों आहे जेको हुननि खे माण्हुनि खे दिलिजाए थिए त उहो अची करे हिते बंद ते पंहिंजो वेहनि या हिते अची पंहिंजो पनाह वठनि। पर हिन वक़्त ताईं जेका आहे पंहिंजो शिकारपुर इंतिज़ामिया आहे, डिप्टी कमिश्नर, उहो बार बार चकर हणे थो ऐं उहो रेस्क्यू लाइ माण्हुनि खे अपीलूं करे थो, पर माण्हू जेके आहिनि हिन वक़्त ताईं उहे ॿाहिरि निकिरण लाइ तयारु न आहिनि। ऐं हिन वक़्त ताईं सवें ॻोठ जेके आहिनि पाणीअ हेठि आहिनि, ऐं उतां जे माण्हुनि जी जेका आहे खाद खुराक खोटी वई आहे। ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि जी जेको कचे जे माण्हुनि जी ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया खां घुर कई अथऊं त ॿेड़ीअ ज़रिए दवाऊं ऐं खाद खुराक पहुचायो, त जीअं असांजो गुज़र सफ़र थिए ऐं जेसिताईं पाणी जेसिताईं लही हलियो वञे।